नाज़िन, भारत में 11 पाकिस्तानी हिंदुअनि जे क़त्ल ख़िलाफ़ सॼी सिंध मां भारतीय सिफ़ारतखाने आरो एहतजाज लाइ काफ़िला इस्लामाबाद ॾांहुं रवाना दवा आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि मां हिंदू बिरादरी जो लॻभॻि 200 बसुनि ते ॿधल काफ़िलो सखर पहुतो आहे, जिते हिंदू बिरादरी जे माण्हुनि भारतीय सरकार ख़िलाफ़ एहतजाज करे सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मिरान टीवी जो रिपोर्टर फरीद सोमरो। जी फरीद, इन हवाले सां वधीक अपडेट कजो। जी, भारतीय शहर जोधपुर में 11 पाकिस्तानी हिंदू बिरादरी के बेदर्दी से कत्ल करण है, उन पुरस्कार कत्ल के हल न करण खिलाफ भारतीय हुकूमत जे नाइंसाफ़ी है, भारतीय हुकूमत के तामुन न करण सबब अज भारतीय पाकिस्तान के हिंदू बिरादरी पाकिस्तान काउंसिल हिंदू काउंसिल पारा एक वही एहतजाजी रैली कढ़ी हुई है, 200 बसन से मुश्तमिल है। वह आज सखर पहुती है। सखर का रवाना थी मुख्तलिफ़ शहर में रिकॉर्ड कराइंदे एहतजाज रिकॉर्ड कराइंदे वो इस्लामाबाद के पार्लियामेंट हाउस पहुंची इंडिया के सफारत खानो है उते एहतजाज कंदा। एहतजाज जो मकसद इन जो यो है तो असां आलमी बिरादरी के यो बुधाईंदासीं ऐं आलमी बिरादरी के यो दबाव विझंदासीं त असांजी जेके बेगुनाह कत्ल थिया आहिनि माण्हू उन्हनि जी साफ़ शफ़ाफ़ जांच कई वञे ऐं भारतीय ज़ुल्म के ख़िलाफ़ भारतीय हुकूमत यो कदम कयो आहे, यो ज़ुल्म कयो आहे ऐं असांजा जेके धीअरा माण्हू जेके उहे क़त्ल करे उन्हनि खे मारे करे उन्हनि खे बेदर्दी सां उते उत्सव फिटो करायो वियो आहे, उन जी का बि जांच नथी कई वञे त उन में आलमी बिरादरी ख़ामोशी जेका आहे उहा हिकिड़ो वॾो सान्यो आहे ऐं आलमी बिरादरी उन ते तहरुक वठे त जीअं आलमी बिरादरी ऐं आलमी अदालत असांखे इंसाफ़ फराहम करे ऐं हिंदू बिरादरी जे जेके माण्हू हुआ उन्हनि पंहिंजे रूदात ॿुधाई ऐं उन्हनि पंहिंजे क़त्ल थियण जे माण्हुनि जी ॿुधाई त उतां जा जेके पुलिस एहलकार हुआ पुलिस जा थाना हुआ या उतां जी हुकूमत हुई गवर्नमेंट हुई उन कंहिं बि क़िस्म तां उनजो अञा उल्टो असांखे इल्ज़ाम पिया ॾियनि त इहे माण्हू जेके आहिनि तव्हांजा जेके आहिनि हिते जेके क़त्ल न थिया आहिनि हिन खे तव्हां पाण मारियो आहे। पर उन मुतासिर ख़ानदान जे माण्हुनि उते रोई करे वॾो एहतजाज कंदे चयो त असांजे माण्हुनि खे उते क़त्ल करे ऐं पाकिस्तानी हुजण जे करे उन्हनि क़त्ल कयो आहे ऐं असांखे हिन जो इंसाफ़ मिलियो वञे, जंहिंजे करे उहो अॼु काफ़िलो इस्लामाबाद तरफ़ रवानो आहे त जीअं उते सफारत खाने इंडिया जे सफारत खाने अॻियां वॾो भरपूर एहतजाज कंदा ऐं उन एहतजाज जो मक़सद इहो आहे त आलमी बिरादरी अखियूं खोले ऐं असां इंसाफ़ करे। जी फरीद, तव्हांजी महिरबानी।